ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा थियनि था मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे हिन सृष्टि खे असां अगरि साक्षी थी करे ॾिसूं, भई हिन सृष्टि खे अगरि असां परमात्मा सां गॾु साक्षी थी करे ॾिसूं त हिन सृष्टि में केॾो दुख परेशानी, केॾो माण्हू मतिलबु जीवन जींदे हुए बि कुझु मज़ो न आहे। सभिनि जो अहिड़ो हाल आहे, नंढे खां वॾे ताईं माण्हू सिर्फ़ु ख़ुशि थियण लाइ पंहिंजे जीवन में ख़ुशि रहूं असां त हुनजा कोई न कोई तरीक़ा थो सोचे। चवनि था कि असां इहे करूं त ख़ुशि रहंदासीं, इहे करूं त ख़ुशि रहंदासीं, इहे करूं त आधार वठी करे माण्हू ख़ुशि रहण चाहे थो न कंहिं आधार जे कारण। चए थो मूंखे इहो मिले त मां ख़ुशि रहां, मूंसां इहो सुठो हले त मां ख़ुशि रहां, सुखी रहां, शांत रहां। बाबा चए थो कि ॾिसो तव्हां अगरि कंहिं न कंहिं आधार सां ख़ुशि रहण जी कोशिश कंदव त तव्हां कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदा। इहे सोचो, अॼु मूं वटि छा आहे, अॼु मूंसां केतिरा माण्हू ॻाल्हाइनि था, अॼु मूंसां केतिरा माण्हू सुठो व्यवहार कयो, अॼु मां केतिरो जीवन में सुठी रीति हलियमि, मूंसां छा छा सुठो थियो, अॼु उनखे ध्यान में रखी ख़ुशि रहो। छोकी ॾिसो अॼु कोई माण्हू कंहिंसां नथो ॻाल्हाए, अॼु कंहिंखे कोई चीज आहे कंहिंखे न आहे, त अगरि असां समय रोज़ रोज़ असां समय अनुसार अॻियां वधंदासीं न, बसि असांखे हिकु टारगेट रखिणो आहे, असांखे जीवन में हिकु लक्ष्य रखिणो आहे कि मूंखे सदा ख़ुशि रहणो आहे। लेकिन कई माण्हू सोचदा, ॿियनि खे परेशान करे बि कई माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, ॿियनि जो जीवन ख़राब थी वञे न। भई हिकु त माण्हू ख़ुदि जो जीवन नथो ठाहे सघे, ख़ुदि जे जीवन में सुख शांति सां नथो रही सघे, छोजी कई त उहो ॿियनि जे जीवन खे ॾिसंदा आहिनि कि हिननि जे जीवन में सभु कुझु सुठो सुठो थिए थो, उहो हुननि जे जीवन में विघ्न विझंदा रहंदा आहिनि। पंहिंजी जे सोचदा आहिनि असां सां एॾो बुरो थिए थो, हिननि सां छो थो थिए, इन्हनि खे बि थिए त पतो लॻे। असांजे घर में रोज़ लड़ाई झगड़ो, रोज़ अशांति, हिननि जे घर में केॾी शांती आहे, हिननि जे घर में बि माण्हू लड़नि, इहे बि इहे दुख ॾिसनि, इन जो कम बि बिगड़ी वञे। लेकिन बाबा चईंदो आहे ईअं करण सां छा थींदो। भई ॾिसो हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो समय हूंदो आहे, हिन कलयुगी दुनिया में कोई बि सदा सुखी न रहे आहे न, कॾहिं न कॾहिं कंहिंजो न कंहिंजो हिसाब किताब अची थो वञे। त पोइ भले तव्हां वटि सुख न आहे, हुननि वटि सुख आहे, लेकिन तव्हां ईअं सोचो था हुननि वटि जे आहे सुख त उहा माण्हू जेका आहिनि उहे जीवन में हुननि वटि जो आहे उहो हुनमें सुख ई रहण जी कोशिश था करनि न। अॼु कोई सभु माण्हू ख़ुशि न आहिनि, सभु माण्हू सुखी न आहिनि, लेकिन कई माण्हू पंहिंजे जीवन खे सम्झी करे हलनि था, इन करे ख़ुशि आहिनि। त असां बि इहे सिखूं न, भई इहे माण्हू ख़ुशि छो आहिनि, इहे माण्हू सुखी छो आहिनि, हिन कलयुगी दुनिया में बि इहे छा था करनि, असां बि हूअं करूं न। असां ईअं छो सोचूं भई असां सां परेशानी आहे त हिननि सां छो न आहे, हिननि सां बि थी, असांजो परिवार मिली जुली करे नथो रहे, हिननि जो कीअं थो रहे त हिननि जो बि फिटी वञे, ईअं छो सोचूं। असां ईअं ॾिसूं न भई उहो कीअं मिली जुली करे रहनि था, त असां सिखूं उहो कीअं ख़ुशि रहनि था।
आहे त हुननि वटि बि कुझु बि न, कोई ॻाल्हि न हूंदी, तव्हां वटि बि कोई ॻाल्हि न आहे, त हुननि पंहिंजे जीवन में जेको आहे उन सां ख़ुशि ऐं संतुष्ट रहण सिखी विया आहिनि, त असां बि हूअं हलूं न। त ईअं न सोचणो आहे की भई असां दुखी त उहो बि दुखी, साम्हूं वारो। असांजे जीवन में ईअं न आहे त हिननि वटि बि न हुजे। भई सम्झो तव्हांजा कोई संबंधी वॾा पैसे वारा आहिनि, तव्हां वटि पैसो न आहे, त माण्हू सोचदा भई असां वटि त आहे न, हिननि वटि एॾो पैसो छो आहे, इन्हनि जो बि पैसो ख़तम थी वञे। तॾहिं हिन समय न के माण्हू खे संबंधी ठाहिण में, भई हिन समय संबंधनि में कड़ाहट छो आहे? सभु माण्हू हिक ॿिए खां डिॼनि था कि काथे असां वटि जो चीज आहे उहो कंहिंजी बुरी नज़र न लॻी वञे, कोई अहिड़ो असां ते बुरी संकल्प न करे वञे कि असांजो कमु बुरो थी वञे। तॾहिं न हिन करे न माण्हू हिक ॿिए खां न परे था वञनि, सोचनि था संबंधनि सां, ख़ासि करे माण्हू अॼुकल्ह कम वारी मायुनि ते विश्वास रखनि था, अड़ोस पड़ोस दोस्त यारनि ते विश्वास रखनि था, लेकिन संबंधियुनि ते विश्वास नथा रखनि। हिक ॿिए जे मथां माण्हुनि खे विश्वास न आहे, छो जो हिननि खे लॻंदो आहे कि खणी न वञे। पर ॾिसो अड़ोस पड़ोस कम वारा हर हिक जी नज़र पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे न। अॼु माण्हू पंहिंजनि ते विश्वास नथो करे, कम वारनि ते करे थो, अड़ोस पड़ोस वारे पंहिंजे दोस्त यारनि ते विश्वास करे थो, पंहिंजनि ते नथो करे। पर कोई बि बुराई त पूरी दुनिया में आहे, त दोस्त यार बि कॾहिं तव्हांखे धोखो ॾेई छॾंदा, पोइ छा कंदा? छो जी बुरा त हिन समय सभी आहे, सभी आत्माउनि में बुराइयूं आहिनि। हीअं थोड़ी कम वारी मायुनि में न आहे। कम वारे मायुनि खे माण्हू घर संभालण लाइ ॾियनि था, सभु अलॻि अलॻि रहनि था, त घर केरु संभाले? पोइ ख़ुदि ॿाहिरि वञनि था त कम वारी मायुनि खे रखी था वञनि। पोइ उहो बि आत्मा जी वृत्ति कंहिंजी बि चेंज थी सघंदी आहे, थोड़ी कि पंहिंजनि जी चेंज थींदी, ॿियनि जी न थींदी। दुनिया त पूरी ख़राब आहे न। त माण्हू हिकु सहारो छॾी करे ॿियो सहारो वठे, लेकिन भॻवान जो सहारो कोई नथो वठे। अॼु वैसे अगरि असां चाहियूं भई संबंधी बि सभु साथ में रहनि, छा कंदा? तव्हां पंहिंजे भॻवान ते विश्वास रखो न। तॾहिं त बाबा चए थो हिन समय देह जो संबंधी हूंदे हुए बि, चाहे माउ पीउ छो न आहिनि, चाहे भाउ भेण छो न आहिनि, चाहे पति पत्नी छो न आहिनि, किथे बि विश्वास न रखियो था। अॼु पति पंहिंजी पत्नी ते विश्वास रखे हुनखे पैसो ॾे, सभु चीजूं ॿुधाए, हुनजे नाम ते चीजूं करे, कॾहिं बि कंहिंमें बि लोभ अची सघंदो आहे, कॾहिं बि कंहिंजी सोच परिवर्तन थी सघंदी आहे। मूंखे अॼु पति नथो वणे, ठीकु आहे पैसो त मुंहिंजे नाम ते आहे, कल्ह जो पति खे मारे छॾे, या पंहिंजे नाम जे कागज़ खणी भॼी वञे भई मुंहिंजे नाम जो, पोइ छा कंदा? त अॼुकल्ह विश्वास त ॾिसो केते बि न करे सघंदा आहिनि, न पति ते, न पत्नी ते, न माउ पीउ ते, न भाउ भेण ते, न घर में छा केते बि माण्हू विश्वास न रखी सघंदो आहे। छो जी कॾहिं बि आत्मा जो सोच परिवर्तन, छो जी तमो प्रधान दुनिया आहे न। अॼु माण्हू रोटी खाईंदे हुए भॻवान खे यादि नथो करे। अॼु माण्हू अलाए कीअं धन कमाए अचे थो, अलाए कहिड़े पाप जो धन तव्हांजे घर आयो आहे, चोरी जो धन, तव्हां हुन ई धन सां चीजूं वठी खायो था, त मन ते असर थींदो ई आहे न। ऐं दुनिया में माण्हू भॻवान खे मञे ई नथो, मतलब उन्हनि जे लाइ इहे भॻवान, इहे ई देहदारी, पैसो, चीजूं ई भॻवान। त असां काथे न काथे मनुष्य आत्मा धोखो खाई वठदी आहे। भले चाहे मां पंहिंजे संबंधियुनि सां न ॻाल्हाईंदी आहियां, मां त पंहिंजी साहेड़ी सां ॻाल्हाईंदी आहियां, पंहिंजे फलाने सां। अॼु ॾिसो, अॼु दुनिया में अहिड़ी हालत आहे, अगरि कंहिं माउ जी धीअ जी शादी कंहिंजे घर हुजे ऐं हुनजो पति सुठो न निकिरे,
त मां बि इहे ई चईंदी भई ये छॾे करे हलीजे। ईअं अहिड़ियूं बि मातायूं हूंदियूं। पहिरियों त माउ पीउ चईंदो हुयो न जीअं आहे उते ई रहणो थी, सहन कर, कोई न। अॼु जा माउ पीउ अहिड़ा बि हूंदा आहिनि, अगरि पति सुठो, हिक में ख़राबी न हूंदी आहे, ईअं न पत्नी सुठी आहे, छोरी में बि ख़राबी त हूंदी, कुझु न कुझु त हूंदो, तॾहिं त हुन सां शादी थी अथसि, या हिन जन्म जो या पिछले जन्म जो। हर हिक में कोई न कोई नुक्स त ईंदो ई आहे न। पर छोरनि जी माउ पीउ खे छोरी में नुक्स नज़र ईंदो, छोरी जे माउ पीउ में छोरनि जो नुक्स नज़र ईंदो। परंतु अगरि हिकु इंसान इहो ॾिसे भई हिन आत्मा ॿिन्हिनि जो हिसाब किताब आहे, सची थी करे असां भॻवान सां प्रार्थना था करूं हिननि जो हिसाब किताब जल्दी चुकतो थी वञे। त अॼुकल्ह जी दुनिया अहिड़ी आहे कि मां अगरि ॾिसे मुंहिंजी धीअ जो पति ठीकु न आहे त उहो इहे बि सोचदी भई तूं छॾे करे हली अच, या उहो इहे बि सोचदी भई इहे कॾहिं मरदो त मुंहिंजी धीअ अलॻि थी वेंदी। अहिड़ा अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि। छो जी रिधी सिधी त ॾाढी थी वई आहे, माण्हू कंहिंखे रिधी सिधी करे जादू टोनो करे मारे बि छॾंदो आहे। तॾहिं त चई न अकाले मृत्यु, समय खां पहिरियों माण्हू अॼुकल्ह पैसे जे चक्कर में, हिन जे चक्कर में माण्हू किथे बि विश्वास न करे सघंदो, त कोई बि न। त बाबा चए थो अहिड़े समय में असांखे संबंध बि रखणा आहिनि, ईअं न अकेलो अकेलो रहणो, अकेलो बि केसि ताईं रहंदा। हिकु परमात्मा जी छित्र छाया में रही करे, भॻवान ते विश्वास रखी करे, हुनखे पंहिंजो सर्व संबंधी ठाहे करे असांखे हिन दुनिया में हलणो ई आहे। ऐं ॿियो ई असांखे ईअं न ॾिसणो आहे भई इहो बुरो आहे, इहो ख़राबु आहे, ईअं थो करे। न हुन समय इहो सोचो भई हिन में इहा बुराई अटैक थी वई आहे हिन आत्मा जे मथां, त भॻवान हिनखे बि हिन बुराई सां मुक्त करे, हिन आत्मा जो बि कल्याण थिए। कोई आत्मा में अहिड़ा वेड़ा सुभाउ, छो जी घर में वेठे अगरि सॼो ॾींहुं माण्हू हिक ॿिए खे ॾिसी करे उहे ई ॻाल्हियूं थो सोचे, त हुननि जे दिमाग़ जो छा हाल थींदो हूंदो। हुननि जे मन में बसि हिकु इहो ई संकल्प कि ईअं थी करे, ईअं थी करे, वरी ईअं न करे, वरी ईअं न करे। त बाबा चए थो ॾिसो कीअं वायु, घर जो वातावरण केॾो ख़राब थी वेंदो असांजी सोच सां ई। इहे सोचो छा कंदी, कुझु न कंदी, सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे, हुनजी ॻाल्हियुनि खे भुलिजी था वञो। असां जल्दी जल्दी, छो जी मायूं त घर में ई रहंदियूं आहिनि, ॿाहिरि वेंदियूं न आहिनि, त हिक ई घर में हिक ई ॻाल्हि घड़ी घड़ी मन में घुमे, दिमाग़ उते ई लॻे, ॿियो काॾे वञे ई नथो। काॾे ॿाहिरि बि वञनि त बि हुननि जो बुद्धि उते ई आहे, अरे वञी ईअं न करे, वरी ईअं न करे, वरी ईअं न करे। ॾिसो माण्हुनि जो दिमाग़ हिन करे ई त ख़राब थी वियो आहे। लेकिन असांखे परमात्मा चईंदा आहिनि भई दुनिया त अहिड़ी आहे, हिकु न आहे, सभिनि जो हाल अहिड़ो ई आहे। त छो न असां पॉज़िटिव सोचो कि न कुझु न थींदो, सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। ईअं अगरि असां सोचूं त सभु ठीकु थी वेंदो न। हिन करे बाबा चवनि था कि हाणे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो, ऐं सदा हर कर्म कंदे समय मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलो, हर कर्म कंदे समय मुंहिंजी श्रेष्ठ मत ते हलो, त तव्हांजो कल्याण आहे। ऐं मूंसां सर्व संबंध निभाए करे मूंसां गॾु रहो। बाबा चवनि था मूंसां सर्व संबंध निभाए करे मूंसां गॾु रहो, देहदारी संबंध निभाईंदे हुए बि मूंसां हिकु पंहिंजो संबंध सदा जोड़े रखो। त परमात्मा सां संबंध सदा जोड़े रखंदासीं, हिन सां छा थींदो कि असां कॾहिं बि जीवन में धोखो न खाईंदासीं। ॿियो बाबा चवनि था कि पंहिंजा मैनर्स ॾाढा सुठा रखो, घटि ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, धीरे ॻाल्हायो, असांजा मैनर्स ॾाढा सुठा हुजणा खपनि।
उथणी वेहणी खाइणी पीअणी हलणी सदा सुठी हुजणी खपे। असांजो सुभाउ ॾाढो मिठो हुजणो खपे, अर्थात ख़ुदि जो भाव सभिनि जे प्रति। असांजो भाव अर्थात सभिनि जे प्रति जो असांजो भाव आहे उहो ॾाढो सुठो हुजणो खपे। ॾाढो शांतिमय हुजणो खपे। घटि ॻाल्हायो, मन सां मन बि शांत हुजे, मुख बि मौन शांत हुजे। कई माण्हुनि जो न मुख सां त शांत हूंदा आहिनि लेकिन मन में ॾाढी अशांती हूंदी आहे। लेकिन त उहा असांजे चेहरे सां नज़र अची वेंदो, भले असां कंहिंसां घटि था ॻाल्हायूं लेकिन असांजे चेहरे सां नज़र अची वेंदो आहे की असांजे मन में अशांती आहे। मन जो भाव चेहरे ते नज़र ईंदो आहे। त असांखे जॾहिं असां मन सां बि शांत हूंदासीं न त ऑटोमेटिकली मुख सां बि शांत थी वेंदा। अगरि तव्हां कोशिश कंदा मां मुख सां शांत रहां लेकिन मन त अशांत आहे न। मन खे शांत करण लाइ जो मन में जेकी ॻाल्हियूं आहिनि न उहे परमात्मा खे ॿुधाईंदा ऐं उन ॻाल्हियुनि खे हिकु बार भॻवान खे ॿुधाए करे मन मां साफ़ सुथरी थी पई। बाबा ॼाणे बाबा जो कमु। ॿियो बाबा चवनि था कि हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदी हुई न सदा ईअं सम्झो सभु कुझु परमात्मा जो आहे, मूंखे इहे संभालणो आहे। जी कोई तव्हांखे पंहिंजो घर कोई चीज संभालण लाइ ॾेई वेंदो आहे न त इहे जेको तव्हांजो शरीर अथव, जेका तव्हांजा दैहिक संबंध अथव, पदार्थ अथव, वस्तु अथव, घर जी जेकी बि चीजियूं आहिनि, जो कुझु बि धंधो आदि आहे, इहे भॻवान जो आहे जो तव्हांखे संभालण लाइ ॾिनो अथई। इहे सभु भॻवान जो आहे जो भॻवान असांखे संभालण लाइ ॾिनी अथई। हिनखे पंहिंजो न सम्झो। कोई तव्हांखे पंहिंजो ॿार संभालण लाइ ॾेई वञे, कई बार वेंदा आहिनि न रिश्तेदारनि खे पंहिंजो ॿार ॾेई वेंदा आहिनि संभालण लाइ, कोई तव्हांखे ॾेई वञे त तव्हां उनखे संभालंदव, उनखे पंहिंजो ॿार त न सम्झंदव न, उनखे ॿिए जो ॿार ई सम्झी करे संभालंदव। भई जेसि ताईं हिनजी मम्मी हेॾां अचे तेसि ताईं मूंखे संभालणो आहे। जेको हुनजी मम्मी चए उहो ई हुनखे खाराईंदा पीआरींदा, उहो ई संबंध में ईंदव। न त तव्हांखे लॻंदो न पंहिंजी मम्मी खे वरी शिकायत कंदो इहो की न ईअं कई न ईअं कई। त उहो ई तव्हांजो कुझु आहे ई न, तव्हांजो न शरीर आहे न संबंधी आहे न कंहिंजो कुझु बि न आहे। तव्हां वटि जो चीजूं आहिनि कुझु बि न आहे तव्हांजो। त बाबा चवनि था की तव्हां वटि जो बि चीजूं आहिनि उहे तव्हांजियूं आहिनि ई न, त तव्हां हुनखे पंहिंजी कीअं था सम्झो। तव्हांखे त मां संभालण लाइ ॾिनो न, कीअं संभालो। त बाबा चवे थो हिन रीति संभालो, पंहिंजो न सम्झो कॾहिं बि कुझु बि कीअं मुंहिंजो आहे। परमात्मा जी यादि में रही करे हुननि खे संभालो। परमात्मा जी श्रेष्ठ मत ते श्रेष्ठ राय जो उहो असांखे ॾिए थो, हुन राय ते ई असांखे हर पंहिंजे शरीर खे बि उन रीति संभालो। माण्हू ॾिसो अॼु शरीर खे छा छा था ॾियनि, कॾहिं हीअ दवा कॾहिं उहा दवा, कॾहिं हीअ एक्सरसाइज, कॾहिं हिन वटि कॾहिं हुन वटि, कॾहिं शरीर खे छा था खाराइनि, कंहिं समय ते छा खाराइणो, कुझु बि पतो न आहे। न शरीर खे हिकदमि माण्हू बिल्कुलु ध्यानु ई नथो रखे। जो चीज सुठी थी लॻे बसि खाइण शुरू था करे छॾनि। न समय था ॾिसनि न पंहिंजी सिहत था ॾिसनि की असांखे डाइजेस्ट थींदो न थींदो। त बाबा चवंदो हिन जो फलस्वरूप छा थो थिए, बीमारियूं थी थियनि, परेशानियूं थी थियनि, पोइ टेंशन था करनि अरे असांजो शरीर हीअं थी वियो, हाणे छा करां कीअं करां। त बाबा चवनि था की ईअं कयो, इहो पंहिंजो सम्झी करे शरीर खे यूज़ करो ई छो त जॾहिं तव्हांखे संभालण नथो अचे। तंहिंजे करे सदा असांखे परमात्मा जी यादि में रही करे, इहे शरीर बि भॻवान जो ॾिनल आहे, इहे दैहिक संबंधी बि परमात्मा जा आहिनि। तव्हांजे कंहिं बि दैहिक संबंध खे कोई बि तकलीफ़ आहे, कोई बि ॻाल्हि आहे, परमात्मा खे ॿुधायो तव्हांजे हिन ॿार खे इहा तकलीफ़ आहे। तव्हां वटि जो बि चीजियूं आहिनि हुनजे बारे में परमात्मा खे ॿुधायो की हीअं हीअं बाबा हीअं हीअं चीज तव्हांजी हीअं ख़राबु आहे, हीअं हीअं थी हले, त असांजी ॾिसो परमात्मा ज़रूरु मदद कंदो।
बाबा ये चीज खपे, ये ॻाल्हि आहे, त ॾिसो परमात्मा असांजी अवश्य मदद कंदो आहे। पहिरियों ई ख़ुदि जी चीज सम्झी करे सोचो न, पहिरियों ई देहदारनि खे न सोचो कि भई हीअ ॻाल्हि हीअं थी वई, सम्झो तव्हांजी फ्रिज में कुझु थियो त ॿुधायो बाबा तव्हांजी फ्रिज में हिते हीअं पाणी थो वहे, बाबा हीअं हीअं ॻाल्हि हीअं आहे, बाबा हीअं ॻाल्हि हीअं आहे, बसि हुनखे ॿुधाए करे ॻाल्हि ख़तम करे छॾो। पोइ उहो ॾिसो तव्हां खां कीअं कमु कराए थो। त बाबा चवनि था कि सदा ख़ुदि खे ट्रस्टी सम्झी करे हलो कि मां ट्रस्टी आहियां। ट्रस्टी जो ख़ुदि जो कुझु न हूंदो आहे, ट्रस्टी खे पंहिंजो कुझु हूंदो ई न आहे, त हुनखे ममत्व हूंदो ई न आहे। ट्रस्टी त उहो ईअं सम्झंदो आहे कि भई मूंखे त बसि चीज संभालण लाइ ॾिनी। तव्हां बि सदा इहे सोचो कि मूंखे इहे सभु चीजूं संभालण लाइ बाबा ॾिनी अथई, मुंहिंजो कुझु न आहे। पोइ कुझु बि थिए थो हेठि मथे त असांखे तुरंत परमात्मा खे ॿुधाइणो। तव्हांजे शरीर में ईअं थो थिए, तव्हांजे संबंधनि खे ईअं थो थिए, तव्हांजी चीजनि में ईअं थी वियो, हीअं करे परमात्मा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं खपनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान। ज्ञान योग जी शक्ति सां हर परिस्थिति के सेकंड में पास करण वारा महावीर आत्मा। बाबा चवनि था महावीर अर्थात सदा लाइट माइट हाउस। मतलब महावीर आत्मा कहिड़ी हूंदी, जो चईंदा आहिनि न हनुमान के महावीर आहे। महावीर अर्थात जंहिंजी बुद्धि में ज्ञान बि हुजे, शक्ति बि हुजे। भई अॼु माण्हू चईंदा आहिनि हा असांखे इहे सम्झ आहे, हीअं न कबो आहे, हीअं कबो आहे, हीअं न ॻाल्हाइबो आहे, लेकिन मां करे नथी सघां। अॼु ॿार खे माउ पीउ सम्झ ॾींदा, हीअं कर हुनखे सम्झ में अचे थो, उन करण बि चाहे, उहो करणो बि चाहींदो आहे, लेकिन हुन वटि हिमत कोन अथसि, शक्ति कोन अथसि उहो करण जी। त तव्हां चईंदा न हा हिनजो इंट्रस्ट अथसि लेकिन करे न सघंदो आहे, अंदरि आत्मा में शक्ति न आहे, सम्झ न आहे, उमंग उत्साह न आहे। त बाबा चईंदा आहिनि कि सम्झ सां गॾु असांखे हुन ॻाल्हि खे धारण करण जी शक्ति बि हुजणी खपे। जेकी ॾिसो भक्ति मार्ग में माण्हू केॾा ग्रंथ शास्त्र पढ़नि था, केॾा सुठा सुठा सत्संग भजन कीर्तन ॿुधनि था, लेकिन त बि हुनखे पंहिंजे जीवन में नथा आणे सघनि। छो जी शक्ति न आहे। शक्ति त परमात्मा ई ॾेई सघंदो आहे। सुठी ॻाल्हियुनि खे धारण करण जी शक्ति परमात्मा ॾींदो आहे, बुरी ॻाल्हियुनि खे धारण करण जी शक्ति रावण ॾींदो। त बाबा चवनि था ज्ञान बि खपे त शक्ति बि खपे, इन करे ज्ञान बि ॿुधो, परमात्मा खे यादि बि करो, त ई असां में शक्ति ईंदी कि असां इहो कमु करूं, त ई असां ख़ुदि खे हाणे परमात्मा जी श्रेष्ठ मत ते सुधारे करे परमात्मा जहिड़ा गुण संस्कार असां धारण करे सघंदा आहियूं। त असां में शक्ति न आहे उहा धारण करण जी, त उहो छो न आहे, छो कि असां परमात्मा खे निराकार रूप में नथा यादि करूं। जॾहिं असां परमात्मा खे निराकार रूप में यादि करण लॻी वियासीं त असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे कि जो असांखे परमात्मा चए थो हूअं असां ॻाल्हायूं, सोचूं, कमु करूं। स्लोगन आहे योग अग्नि सां विकारनि जे बीज खे भस्म करे छॾियो त समय ते धोखो न मिली सघंदो। परमात्मा जी यादि एॾी हुजणी खपे कि जो विकारनि जो बीज आहे न, विकारनि जो बीज, हिन बीजनि खे समाप्त करणो आहे असांखे। छो जी असां मथां ईअं चईंदासीं हा मां कूड़ न ॻाल्हाईंदी आहियां, हाणे मां मारदी न आहियां, लेकिन जेसिताईं असां में उहा संस्कार न ठहींदो,
बाबा चवनि था जेसि ताईं उहो संस्कार न ठहींदो न तेसि ताईं कॾहिं बि उहा विकारनि जो बीज सां छोटो सो पौधो निकिरी ईंदो। भई हिकु थींदो आहे जड़ सां ई ख़तम करे छॾियो, हिकु थींदो आहे बसि मथां कटे छॾियो। हिते आहे न सभु विकारनि जी खे जड़ सां ई ख़तम करणो, हुनजो नामो निशान ई न रहे, असांखे विकारनि जी अविद्या थी वञे त हीअं असांखे ख़तम करणो आहे, न त कॾहिं बि असां धोखो खाई सघंदा आहियूं। छा ओम शांति, बाबा खे यादि करो।